लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे जावेद पीरज़ादो। लाड़काणे जे मॉडल कोर्ट ॿिनि ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। रिपोर्ट मूजिबि लाड़काणे जे 6 एडिशनल एंड सेशन ऐं मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में साल 2018 दौरान केटी मुमताज़ थाणे जे हद में ज़मीनी तकरार तां क़त्ल थियल ॻोठ भूत खरोस वासी अली ख़ान खरोस ऐं उन जे दोस्त ॻोठ वांड खोखर वासी रसूल बख़्श खोखर उर्फ़ बेग खोखर वारे केस जे ॿुधणी थी, जिते ॾोह साबित थियण ते अदालत जवाबदार आबिद उर्फ़ अबू पुट अली गौर नारे जो खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। वाज़िह रहे त साल 2018 दौरान केटी मुमताज़ थाणे जे हद ॻोठ भूत खरोस में ज़मीन जे तकरार तां हथियारबंदनि ओताक ते फायरिंग करे अली ख़ान खरोस ऐं संदसि दोस्त रसूल बख़्श उर्फ़ बेग खोखर खे क़त्ल कयो हो, जंहिं वाक़िए जो केस मक़तूल अली ख़ान खरोस जे भाउ अली बख़्श खरोस जी फ़रियाद ते 15 जवाबदारनि मथां दाख़िल करायो वियो। साॻिए ई केस में कुझु अरसो अॻु मॉडल कोर्ट ॿिनि जवाबदारनि अयाज़ निज़ाम नारे जो खे उम्र कैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई।